दर कादरी तरफ़ा अस्सलाम वालेकुम मां सभिनी खे भलीकार कयां तो आचर जो ॾींहुं बाबा मोकल रिलैक्स सब माण्हू तक़रीबन आउटिंग तां हिन वक़्तु के मोटी आया हूंदा के अञा हूंदा छो त इहो ॾींहुं ॾाढो हिकिड़ो सुकून वारो ॾींहुं हूंदो आहे। असांजा जेके बि नाज़रीन आहिनि स्पेशली हिन ॾींहं ते ॾाढो इंजॉय कंदा आहिनि ऐं खोड़ सारा कमकार बि कंदा आहिनि मुख़्तलिफ़ जेके ख़ासि करे डेली ऑफिस वञण वारा माण्हू हूंदा आहिनि उहे स्पेशली हिन ॾींहं ते घर जा कमकार कंदा आहिनि ऐं ख़ासि करे जेके नवां शादीशुदा माण्हू उहे त ॾाढो घुमंदा फिरंदा आहिनि ऐं जेके वीचारा पुराणा शादीशुदा आहिनि उहे घर में भी कमकार कंदा आहिनि। सो शौक़िया सिंगर सेगमेंट में अवां सभिनी खे भलीकार चवां थो ऐं सभ खां पहिरियां स्टार्ट वठंदुसि। अवां बि पंहिंजा पंहिंजा गाना सोचे वठो तयारु करे वठो अॼु तव्हांखे कहिड़ा कहिड़ा गाना ॻाइणा आहिनि ऐं अॼु स्पेशली अहिड़ो सुठो ॻाइणो आहे जो लॻे त वाक़ई अॼु आख़िरी हफ़्ते जो ही जेको हिन हफ़्ते जो आख़िरी ॾींहुं संडे आहे उहो लॻो त वाक़ई इंजॉय कयोसीं। सो मां हिन वक़्तु हिकिड़ी कोशिशि कयां थो चवण पई चाही मां तुंहिंजो तूं मुंहिंजी आहीं हा तूं चवण पई चाही दरवाज़े जी ॾारम जा तूं दरवाज़े जी ॾारम जा तूं हा हा मूंखे ॾिसण पई चाही हा तूं चवण पई चाही मां तुंहिंजो तूं मुंहिंजी आहीं मां तुंहिंजो तूं मुंहिंजी आहीं हा तूं ॾिसण पई चाही ॻोल्हे न सघंदो मूंखे ज़मानो ॻोल्हे न सघंदो मूंखे ज़मानो पंहिंजी ज़ुल्फ़नि में झिलकाई हा तूं चवण पई चाही मां तुंहिंजो तूं मुंहिंजी आहीं मां तुंहिंजो तूं मुंहिंजी आहीं हा तूं चवण पई चाही चवण पई चाही। ही जेको मां गानो हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायो इहो कंहिं बि न ॻायो आहे यानी अॻु में तव्हां कॾहिं बि न ॿुधो हूंदो हीअ नई धुन आहे न्यू शाइरी आहे ऐं हिन जो कंपोज़र आहे सिकंदर सागर पयार इहो कॾहिं कॾहिं मां ॻाईंदो आहियां बसि ॿियो कंहिं न ॻायो आहे। लाइन ते सुधा केरु आहे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सारा बात कर रही हूँ सक्कर से। सारा बात कर रही है सक्कर से आज मेरे पास तो पेन भी नहीं है सारा। फिर क्या करेंगे पेन का फिर मैं अपने दिमाग में रखूंगा कि आज सारा ने हमें फोन करी जी। अच्छी आँखों के पुजारी हैं मेरे शहर के लोग अच्छी आँखों के पुजारी हैं मेरे शहर के लोग तू मेरे शहर में आ जाएगा तो छा जाएगा मुखे तुंजी याद जीअण नथी दे मुखे तुंजी याद जीअण नथी दे सजण सारी रात सुमण नथी दे सजण सारी रात सुमण नथी दे मुखे तुंजी याद बस इतना ही मुझे आता है बाकी आप गुनगुना दीजिएगा सारा घड़ायम सवाडेड़ी अल्लाह लग राणा नथ घड़ायम सवाडेड़ी अल्लाह लग राणा सारा 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 थैंक यू सारा सारा कल शेरो शायरी में खटियो हुयो ऐं विन कयो सेगमेंट सारा ऐं अॼु सिंगिंग में सब खां पहिरियां सारा कॉल कई आहे मां चवंदुसि पंहिंजे डायरेक्टर साहब खे त तव्हां ज़रूरु नोट कजो त कहिड़ा कहिड़ा असां वटि अॼु कॉलर कॉल कनि था ऐं जेकॾहिं महिरबानी थींदी त तव्हां मूंखे पेन ॾेई वञो। सो
हिन वक़्तु पहिरीं कॉल हुई सारा सखर मां जंहिं असांखे कॉल कई, ॾाढो कोशिशि त हुन ॾाढी कई, पर ॾिसूं था त अॼु केरु आहे जेको शौक़िया सिंगर जो इनाम खणंदो, यानी कि अॼु शौक़िया सिंगर बेस्ट शौक़िया सिंगर केरु हूंदो। ऐं हाणे मां इहो कोशिशि कंदुसि त अॻिते मां बि अव्हां सां पार्टिसिपेट कंदुसि, मां बि मुक़ाबले में लहंदुसि, पोइ कॾहिं हाराईंदुसि कॾहिं खटंदुसि, छो वाह असां ॾोकियोसीं या हा। सो मां पंहिंजे नाज़रीन सां गॾु शाना बशाना मुंहिंजी कोशिशि हूंदी त मां अव्हां सां हुजां। लाइन ते सूं था केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा, केरु पिया ॻाल्हाइनि? अकबर लोड ॻाल्हायां थो, यार लोड कयां। जी अकबर साहब कीअं आहियो? ठीकु आहियो साईं, तव्हां सुणायो? गानो ॿुधायो, टीवी जो वॉल्यूम घटि कयो। जी साईं घटि थी वियो। गानो ॿुधायो। शमाना निराले ॿुधाईंदो। ॿुधायो। मौला उहे कोड गिरे जंहिंखे जानी क़ैद आहे, ॿुधो आकारो ॿुध बस छो नथो लाहे, छो नथो लाहे। असांजे दोस्त असांखे कॉल कई ऐं हिननि बि कोशिशि कई, पर अञा उहो जेको शौक़िया सिंगर में हिकिड़ो कॉम्पिटिशन थींदो आहे, उहो सुर, उहो सुरीलो आवाज़ु छो भला जो ग़ाइबु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मां को बहितर सुर, अच्छा हिन में हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे त के अहिड़ा सुठा बि माण्हू इंट्रोड्यूस थी वेंदा आहिनि जेके इनक्रेडिबल हूंदा आहिनि, यानी कि तव्हांखे यकीन न ईंदो त उहे एॾो सुठो ॻाईंदा आहिनि ऐं कॾहिं बि उहे अॻु में मंज़र आम ते न आया हूंदा आहिनि। सो हिन प्रोग्राम जे थ्रू कॾहिं कॾहिं अहिड़ा बहितरीनु ऐं ख़ूबसूरत, ही मूंखे पेन ॼणायो आहे, पहिरियों मां पेन वठां, त ख़ूबसूरत ऐं बहितरीनु असांखे गुलूकार जॉइन कंदा आहिनि हिन प्रोग्राम जे थ्रू। सो अॼु मां चाहियां थो त को अहिड़ो वाक़ई बि अचे जेको असांखे न बल्कि पूरे माण्हुनि खे, असांजे नाज़रीन खे हैरान करे छॾे पंहिंजे आवाज़ जी कला जे जादू सां। ॾिसूं था त लाइन ते असां सां केरु आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाई दरनी छा हाल आहे दा? साईं मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, गुल मोहम्मद रिन थो ॻाल्हायां भा बदीन खां, पर सभ खां अवल जेकी सुहिणी ऐं मेहनती टीम तव्हांजी, डायरेक्टर साहब खैर मोहम्मद, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। छा था ॿुधायो गुल मोहम्मद रिन साहब? भा सुर भेर बि तव्हांखे मुंहिंजे ख़्याल सां थोरो ॿुधायां। जी जी साईं। किथे आहीं तो लाइ ॾाढो रुनो मूं मुंहिंजा जानियड़ा, ओ किथे आहीं तूं मुंहिंजा साथियड़ा, ओ किथे आहीं तूं, किथे आहीं तो लाइ ॾाढो रुनो मूं मुंहिंजा जानियड़ा, ओ किथे आहीं तूं, दिल जे ज़ख़्मन जो कहिड़ियूं करियां मां पतियूं मुंहिंजा साथियड़ा, ओ किथे आहीं तूं मुंहिंजा जानियड़ा, ओ किथे आहीं तूं। जी बात, किथे आहीं तूं मुंहिंजा जानियड़ा। वाह साईं वाह। गुल मोहम्मद रिंद भाउ असांखे कॉल कई ऐं किथे आहीं तूं मुंहिंजा जानियड़ा, अहिड़ो बहस वारो भरियल आवाज़ु जेको ख़र्ज में ॻायो वेंदो आहे, अहिड़े क़िस्म जो गुल मोहम्मद रिंद साहब जन जो बि उन्हनि वांगुरु ई आवाज़ु आहे जेके वॾा वॾा बहितरीनु गुलकार हूंदा आहिनि, पर जेकॾहिं अञा साईं जन सुठे नमूने सिखिया वके वठनि त कुझु बहितर थी सघे थो उन्हनि जो वॉइस। सो हिन वक़्तु असांखे 3 कॉल्स अची चुकियूं आहिनि ऐं असां खोड़ सां ॿियूं बि कॉल्स शामिलु करे सघूं था।
सो ॾिसूं था त केरु आहे हिन वक़्तु असां सां लाइन ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह व बरकातहू। मोहम्मद जुमन सातो जी मोहम्मद जुमन सातो साहब कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ता खुश आहियो? जी जी बिल्कुल। छा था ॿुधायो साईं? उन लपराए देह में तो वञी कया वताण दुखियो कई असांखे वञी सुखियो कई पंहिंजो पाण अहिड़नि माण्हुनि सां नाकुनी हड़ायो ओ ॾाढो ॾई त मूंखे आज़ार वियो ॾाढो ॾई त मूंखे आज़ार वियो ओ दाड़ो दिलि खे हणी दिलदार वियो ॾाढो ॾई त मूंखे आज़ार वियो ॾाढो ॾई त मूंखे सभु शौक़ मिठा मन ठार विया सुरमा फूल फुलियल ऐं सिंगार विया ओ कहिड़ो तन जो जीअण जंहिंजा यार विया कहिड़ो तन जो जीअण जंहिंजा यार विया करे सुञ मुंहिंजो संसार वियो ॾाढो ॾई त मूंखे आज़ार वियो ओ दाड़ो दिलि खे हणी दिलदार वियो ॾाढो ॾई त मूंखे रुआरे छॾियो साईं मूंखे। साईं ज़बरदस्त प्रोग्राम तव्हांजो सच में साईं रो पिया था। मोहम्मद जुमन सातो साहब दर्दीलो आवाज़ ॿुधायो रुआरे छॾी। मोहम्मद जुमन सातो साहब हिन वक़्तु ॻाए चुको आहे गुल मोहम्मद रिंद ऐं सारा सखर खां। हिकु ॿियो दोस्त असांखे कॉल करे चुका आहिनि। सो हिन वक़्तु अञा बि कॉल्स जो सिलसिलो जारी आहे। अञा कॉल वठी सघूं था असां जेकॾहिं तव्हां जल्दी जल्दी सां कॉल कयो। स्क्रीन ते असांजो नंबर अचे पियो तव्हां कॉल करे शामिल थी वञो हिन सेगमेंट में। शौक़िया सिंगर यानी की शौक़िया जंहिंखे शौक़ु हूंदो आहे ॻाइण जो स्पेशली ही आवाज़ जेकॾहिं हलो 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 मां ॻाइण थो चाहियां ॿुधाइण थो चाहियां त मां तुंहिंजो आहियां ॿिए के जो न आहियां मां काल वठण थो चाहियां। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नैना थी ॻाल्हायां कराची मां। ज़ैनब? नैना थी ॻाल्हायां कराची मां। नैना जी नैना कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? कराची मां तव्हां ॻाल्हायो। हिन वक़्तु शौक़िया सिंगर सेगमेंट में अव्हांजी कॉल लॻी आहे। छा था ॿुधायो? मां नात ॿुधाईंदुमि। जी ॿुधायो। आंखों का तारा नामे दे दिल का उजाला नामे दे को तारा नामे दे दिल का उजाला नामे मोहम्मद सुभान अल्लाह। वाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।
नामे मोहम्मद माशाअल्लाह। नामे मोहम्मद दिल का उतारा, नामे मोहम्मद आंखों का तारा, नामे मोहम्मद दिल का उतारा, नामे मोहम्मद। माशाअल्लाह नैना, माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु ज़बरदस्त, एॾो बहितरीनु स्केल ते तव्हां एॾो ख़ूबसूरत नात ॿुधायो आहे। सो हिन वक़्तु ईंदासीं फ़ैसिले तरफ़। असांखे जिन बि कॉल्स कयूं आहिनि ऐं फ़ैसिलो ॾींदासीं, वॉइस जो फ़ैसिलो हूंदो आहे, जंहिंजो आवाज़ु सुठो हुजे, जेको सुर में हुजे, जंहिंजो स्केल। सो हिन वक़्तु ख़ूबसूरत आख़िर में जंहिं नात पढ़ियो, एॾो बहितरीनु आवाज़, नैना कराची। ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी तो चाहे मूंसां गॾु रहिजो। धरती जमालो, वाह वाह जमालो। अल्फ़ाबेट सेगमेंट में असां हिन वक़्तु अची चुका आहियूं ऐं हिन में ॾाढो ज़बरदस्त कॉम्पिटिशन थींदो आहे। कल्ह हिकिड़ी शइ जेका थोरो ईअं फील थिए पई, कॾहिं कॾहिं एॾो फास्ट असां कंदा आहियूं जो हिन सेगमेंट में उन वक़्तु लाइव हूंदो आहे त डिसीशन वठण में बि थोरो मुश्किलात पेश ईंदी आहे। सो उन में तव्हां इहो न सोचींदा कयो त अलाए मूंसां नाइंसाफ़ी थी आहे या हिन सां इंसाफ़ न थियो आहे। सो इन जो कॾहिं बि न सोचींदा कयो। जीअं कल्ह अधी नरगिस चांडियो एॾो स्पीड में पढ़ी वई, मूंखे थोरो कुझु सम्झ, मां पंहिंजी टीम खे ॾिसंदो आहियां, हुननि खे बि कुझु सम्झ में न आयो। फ़ैसिलो उन वक़्तु थोरो डिसीजन वठिणो हुयो, पर उहो वरितोसीं त हुननि जा जेके कुझु रिपीट हुया या न हुया, पर एतिरी स्पीड हुई जो असां हुननि जी मार्क्स कुझु न कटे सघियासीं, पर हिकिड़ो डिसीजन वरितोसीं। सो हीउ लाइव हूंदो आहे, उन वक़्तु ख़बर न हूंदी आहे त तव्हां कहिड़ी मिस्टेक करे रहिया हूंदा आहियो। तव्हांजी मिस्टेक जे करे पोइ असांखे थोरो माना इहा डिस्टर्बेंस पैदा थींदी आहे। सो इन हवाले सां न सोचींदा कयो कॾहिं बि त असां हिन सेगमेंट खे ख़ासि करे कोशिशि कंदा आहियूं त अव्हां जी मर्ज़ी मुताबिक़, मतिलबु अव्हां खे जीअं ईज़ी लॻे, पर सभिनी जे लाइ ईज़ी हुजे, इन जे करे असां कुझु हिन में रूल्स रखंदा आहियूं ताकी मतिलबु कोई बि ॿिए खे डिफ़िकल्टी पेश न थिए। सो हिन वक़्तु अल्फ़ाबेट सेगमेंट में असां शामिलु थी चुका आहियूं। अव्हां असांखे कॉल करे सघो था, नंबर स्क्रीन ते आहे। अल्फ़ाबेट सेगमेंट जिन माण्हुनि खे ख़बर न आहे उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ हिकिड़ो अखर असां स्क्रीन ते ॾेखारींदा आहियूं, उन जा लफ़्ज़ तव्हांखे ठाहिणा हूंदा आहिनि। 20 सेकेंड्स में जेतिरा लफ़्ज़ घणा हूंदा ओतिरो वधीक तव्हांजो स्कोर थींदो आहे। लाइन ते सुना केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, केरु पिया ॻाल्हाइनि? राशिद चांडियो भाऊ। राशिद चांडियो, जी भाउ। जी अदा। राशिद भाउ, हिन वक़्तु स्क्रीन ते अखर तव्हां ॾिसो। जी अदा। बे बुक आहे, बुक या बे बकरी। अच्छा, हा बे बुक बे बकरी साई ॻाल्हि आहे। ठीकु आहे, हा। सो टाइम तव्हां हीअं स्टार्ट थींदो। 1 2 3 गो। बकरी बकरा बकरी बकरी बक बकरो बकरो बारो बारी बारा बारा मारलो बारी बारा बरो बचो बर बरोच बरजो बा बाओ बा बका बार बातो बातू बा बांग बक बटा बटकी बटको बटका बाटू बट बटालो बटाला बटालो बटालो बटको बटू बटा बट बचल बेचल बिया बियो 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 बिया बिया बेरा बिरण बेरण बेरानी बेरानी पखा बखी बखो बेचल बेचल बखी। घणा थिया? हिते त 69 थिया, पर रिपीट 15 था या माइनस था कयूं। तव्हां हर वर्ड जेको आहे न उहो तव्हां डबल था चओ। ठीकु आहे न भाउ? त हीअ तव्हांजा थींदा, जेकॾहिं 70 थिया त असां तव्हांजा कटियूं था 15। 55 69 ऐं 70 जे विच में हुयो तव्हांजो, छो त उन वक़्तु तव्हां आख़िर में कटिजी वियो। तव्हां 70 ताईं काउंट करे चुका आहियो, 15 तव्हां माइनस कयासीं। 55 राशिद चांडियो भाउ। तव्हां बटालू 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 ईअं ॿ दफ़ा था चओ हिकिड़ो लफ़्ज़। तव्हांखे हिकिड़ो ई फ्लो में चवणो आहे भाउ। तव्हांजी स्पीड भली आहे ऐं तव्हांजो जेको प्रोनाउंसिएशन बि सुठो आहे, यानी कि तव्हांजो लफ़्ज़ सम्झ में बि अचे थो। लाइन ते सुठा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं केरु पिया ॻाल्हाइनि? मोहम्मद इकबाल। जी मोहम्मद इकबाल साहब, कीअं आहियो? खैर ठीक ठाक, भाई खुश। ही सेगमेंट जी ख़बर आहे इकबाल साहब तव्हांखे?
हाँ अदा यो अल्फाबेट आहे। हाँ स्क्रीन ते तव्हांखे हींअर तूए तोतो अचे पियो नज़र। हाँ तोतो। हाँ ही अवां जो अखर आहे ऐं हिन वक़्तु टाइम तव्हांजो स्टार्ट थींदो 1 2 3 शुरू। तोतो तारो ॿियो ख़ैर मोहम्मद डायरेक्टर साहब जॾहिं को नओं कॉलर अचे घटि में घटि उन लाइ को आसान वर्ड त कढंदा कयो। तव्हां बि उथंदे ई तूए तोतो त यार ईअं तव्हां बि त न कयो। हुयो बि तव्हां 3-4 ॼणा स्पेशली पोइ बि तव्हां न चई सघिया मोहम्मद इकबाल साहब। तव्हांजा 4 स्कोर काउंट था कयूं। 4 स्कोर। राशिद चांडियो 55 स्कोर कयो आहे ऐं हिन वक़्तु ॾिसूं पिया त केरु आहे ॿियो जेको हिन सेगमेंट में हिसो वठंदो ऐं सुठे तरीक़े सां असांखे बि मज़ो ॾिए ऐं पाण बि मज़ो वठे, यानी कि अहिड़ो ज़बरदस्त तरीक़े सां खेॾे जो वाह 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 थी वञे। लाइन ते त केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हाइनि? अफरोज मक्सी फ्रॉम सलाटकोट। अफरोज मक्सी कीअं आहियो? अदी ठीकु आहियो? अदा बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हां ॿुधायो? हा मां बिल्कुलु ठीकु आहियां। ही ठे ठूठ तव्हांजो अखर आहे हिन वक़्तु अचे पियो स्क्रीन ते। कल नरगिस जो आइन ते भी हुया, अलमंदरा ते भी हुया, काफी गलती हुया सा। हाँ मां ये पहिरियों मेंशन करे चुको आहियां अदी, तव्हां खां अॻु में मां इन में इहो करे चुको आहियां। हिन वक़्तु ठे ठूठ तव्हांजो अखर आहे। जी अदा ठीकु आहे ऐं ठे ठूठ सां तव्हां टाइम हींअर स्टार्ट थींदो 1 2 अदा कल भी ठे ठूठ ॾिनो हुयो। हाँ कल भी ठे ठूठ ॾिनो हुयो। अॼु बि तव्हां ठे ठूठ आहे। गो सही। तो शाम ठाणे ठीक 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 हम ठमे आया कर ठमे ठमे ठा कुड़ी करे ठकरा ठपा ठपा ठके ठके ठमे 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 ठा सा टम टम कोली ठान 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 ठोरा ठान ठके ठान ठान ठक्का ठमा ठावा ठान रे ठपा ठपा ठाके ठाया ठान ठोमी ठान एक दिन से को काम का ठमरा ठान ठमे 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 ठान ठान ठमको ठान से ठान ले ठान पू ठाका ठा ठलपा ठगे 77 काउंट कयो अथई। रिपीट आहिनि 77 मां 4 का माइनस कयो त थियनि था 73। वाह 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 73, यानी कि तव्हांजो टॉप स्कोर जेको आहे उहो अफरोज़ मक्सी जो ई आहे 75, जेको कल्ह नरगिस चांडियो 75 ओतिरो ई स्कोर कयो, टोड़ियो न आहे रिकॉर्ड। ऐं सेकेंड स्कोर हुयो 72, उहो बि अफरोज़ मक्सी जो ई हुयो। अॼु पंहिंजो जेको सेकेंड स्कोर आहे उनखे उनजो रिकॉर्ड टोड़ियो आहे, यानी कि सेकेंड स्कोर हुयो 72, अॼु तव्हां 73 कयो आहे, यानी कि 2 तव्हां वटि रिकॉर्ड आहिनि, हिकु 75 ॿियो 73। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदी नरगिस। जी ज़बरदस्त मुक़ाबलो थींदो हिन वक़्तु। 73 स्कोर करे चुकी आहे अफरोज़ मक्सी ऐं हिन वक़्तु नरगिस चांडियो असां सां लाइन ते आहे। अलफ़ तव्हांजो अखर आहे ऐं टाइम तव्हांजो हींअर स्टार्ट थींदो 1 73 स्कोर ॿुधी अदी नरगिस त न 75 तूं बि करे चुकी आहे, शायदि लाइन ड्रॉप थी वई हूंदी। ऐं ॾिसूं था त हिन वक़्तु ॿियो केरु हूंदो जेको असां सां गॾु लाइन ते, ऐं रिकॉर्ड तमामु वॾो ठहियो आहे। हिन खे बीट करणु अॼोके ॾींहं में ॾाढो ॾुखियो थींदो। अफरोज़ मक्सी पहाड़ जहिड़ो रिकॉर्ड बीहारे छॾियो आहे ऐं ॾिसूं था त हिन पहाड़ जहिड़े रिकॉर्ड खे केरु थो टोड़े, छो त 75 स्कोर बि हिन वक़्तु ताईं हिन सेगमेंट जो न टुटो आहे, जेको हिन वरी ॿियो 73 ही बि बराबरी आहिनि, सम्झो लॻभॻि ई आहिनि, ॻाल्हि साॻी आहे। 77 तव्हां हुननि काउंट कयो पर रिपीट जे करे असां हुननि जा माइनस कया आहिनि। ॾिसूं था त हिन वक़्तु असां सां गॾु लाइन ते केरु आहे? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु पिया ॻाल्हाइनि? हा बा केरु पिया ॻाल्हाइनि? अजीजुल्लाह शेख बाबा। साईं अजीजुल्लाह शेख कीअं आहियो साईं? लार ख़ुशि आहियो? जी जी
अब हाणे टीवी खे ॾिसो या असांखे ॾिसो जीअं सम्झ में अचे अज़ीज़ साहब। न न न तव्हांखे थो ॾिसां बाबा, तव्हांखे थो ॾिसां। आवाज़ डिस्टर्ब थो करे न टीवी वारो बाबा अज़ीज़ साहब, ईअं न कयो, ईअं न कयो, आवाज़ असांखे डिस्टर्ब थो करे। अखर तव्हां जो आहे अलफ। अज़ीज़ साहब ईअं न खेॾी सघंदासीं, जीअं तव्हां टीवी खां परते नथा थियो न त न खेॾी सघंदासीं। अलफ अखर आहे। अज़ीज़ साहब जी भी कॉल शायद असांजे स्टूडियो में ड्रॉप थी आहे, छो त आवाज़ में काफ़ी डिस्टर्बेंस हूंदी आहे ऐं उन जे करे तव्हां कोशिशि कंदा कयो त टीवी वरी बाद में तव्हां ॾिसी सघो था पंहिंजो प्रोग्राम। उन सां छा थींदो आहे त जेको असांजो व्यूवर आहे ॾिसंदड़ उहो थोरो इरिटेट थींदो आहे, इन जे करे इन शइ जो ख़ासि ख़्यालु रखंदा कयो। ऐं लाइन ते सूं तव्हां केरु आहे, हिन खां पोइ असां फ़ैसिलो वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हाइनि? जी मी शेराल मां शेराल ॻाल्हायां थो। जी शिराज जी। अलफ अखर आहे ऐं हिन जा लफ़्ज़ ठाहिणा आहिनि तव्हांखे 20 सेकंड्स में। जी इंशाल्लाह करे वेंदासीं। 1 2 3 गो। अलीबाग को बेबी तक मैं बुक तारो तो पीछे पे जवाब पे पाल दिन जीती। माशाअल्लाह माशाअल्लाह, ये वॾो थी सीएसएस ऑफिसर थींदो। हींअर असां ईंदासीं फ़ैसिले तरफ़ त केरु अॼु जो विनर आहे। केरु विनर आहे अॼु जो? विनर आहे अॼु जी विनर आहे अफरोज़ मक्सी। कोशिश कंदा कयो त जॾहिं बि तव्हां स्पेशली कॉल कयो त कॉल जे वक़्तु जेको तव्हां टेलीविज़न जो जेको वॉल्यूम आहे उहो घटि म्यूट करे ऐं तव्हां सां राब्ते में रहंदा कयो। उन खां पोइ तव्हां ॾिसी सघो था प्रोग्राम। जेकॾहिं तव्हां हलो करे वरी टीवी ॿुधंदव, हलो करे टीवी ॿुधंदव त उहो आवाज़ु असां ताईं वेंदो आहे। इन जे करे कुझु कॉल्स अॼु ड्रॉप थी वियूं ऐं अफरोज़ मक्सी अॼु विन कयो। 73 हिननि जो स्कोर आहे। अञा बि असां उहे दोस्त जेके शेरो शाइरी सां वाबस्ता आहिनि, जेके शेरो शाइरी पढ़णु ॿुधणु ऐं ॾिसणु पसंदि कंदा आहिनि, उहे असां ब्रेक खां पोइ जॾहिं ईंदासीं त ज़रूरु असां सां शामिलु थियनि हिन प्रोग्राम में। ऐं हिन वक़्तु हेलो 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 सूह तुंहिंजी गोठाणी दुनिया में आहे चंद्र है खल थो बरे तारनि जे विच में जीअं सूह तुंहिंजी गोठाणी दुनिया में आहे चंद्र है खल थो बरे तारनि जे विच में जीअं। ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी तो जा मूंसां गॾु ई रहिजो। धरतीअ जमालो वाह वाह जमालो। हर शख्स शहर समझो, हर दिल बाजार आहे। हर शख्स शहर समझो, हर दिल बाजार आहे। केॾो गमन जो हिते कारोबार आहे। कंहिंजे वॻनि जी खुशबू कंहिंखे थी नूर बख़्शे।
उस्ताद बुखारी जो ही शेरा जो कोई ओचतो याद अची वियो ऐं असां वो शेयर करे रहे वया हर शख्स शहर समझो हर दिल बाजार आहे केडो गमन जो हिते कारोबार आहे। ॾाढो प्यारो शेर आहे घट मुखे याद आ बाकी ॾाढो खूबसूरत उस्ताद में बज़ाहिर भी का बि खूबी ना है एक सूह जो पुजारी ॿियो सिंध यार आहे। शेर व शायरी सेगमेंट में भलीकार चवां थो ऐं असां जा नाज़रीन जेके पंहिंजी दिल जी ॻाल्हि कंदा आहिनि हिन सेगमेंट में जेके पंहिंजो हाल ॿुधाईंदा आहिनि पंहिंजी सोच ॿुधाईंदा आहिनि ऐं अकासी कंदा आहिनि पूरी दुनिया जी ख़ासि करे जेके असांजा सिंधी पोइट आहिनि ऐं उन सिंधी पोइट्री खे पढ़ण वारा असांजा उहे अदीब दोस्त बि असांखे कॉल कंदा आहिनि ऐं बाक़ाइदे उहे ॿुधाईंदा आहिनि त असां वटि अदब केतिरो पढ़ियो वेंदो आहे। सो हिन वक़्तु तव्हां दुनिया जे कहिड़े बि शाइर खे पढ़ी सघो था असांजे हिन सेगमेंट में। लाइन ते सुधा केर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी कैसे हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ, आप सुनाए कैसी हैं? मैं अल्लाह का शुक्र ठीक। कौन बात कर रही है? बात कर रही हूँ। फेरोजा सक्कर। आज तो फेरोजा जीतेगी क्योंकि आज फेरोजा बड़ी तैयारी करके आई है क्योंकि पहली कॉल फेरोजा की है। करती हूँ। फेरोजा की पहली कॉल है। जी क्या सुनाएंगे आज? सबसे पहले तो मैं एक अच्छी बात आपसे शेयर करूंगी। इमाम गजाली ने फरमाया सब इंसान मुर्दा हैं, जिंदा वो है जो इल्म वाले हैं। सब इल्म वाले सोए हुए हैं, बेदार वो हैं जो अमल वाले हैं। तमाम अमल वाले घाटे में हैं, फायदे में वो हैं जो अखलास वाले हैं। सब अखलास वाले खतरे में हैं, कामयाब वो हैं जो तकब्बुर से पाक हैं। बहुत अच्छा फेरोजा। हजार गलतियों के बावजूद आप अपने आप से प्यार करते हो तो फिर किसी की एक गलती पर उससे नफरत क्यों करते हो? वाह वाह। अच्छा, आज मैं अल्लामा इकबाल की पोएट्री आपको सुनाऊंगी। जी। मिट जाए गुनाहों का तसव्वुर ही जहां से इकबाल, मिट जाए गुनाहों का तसव्वुर ही जहां से इकबाल, अगर हो जाए यकीन अल्लाह देख रहा है। दिल पाक नहीं तो पाक हो नहीं सकता इंसान, दिल पाक नहीं तो पाक हो नहीं सकता इंसान, वरना इब्लीस को भी आते थे वजू के फराइज बहुत। सर झुकाने से नमाजें अदा नहीं होती, सर झुकाने से नमाजें अदा नहीं होती, दिल झुकाना पड़ता है इबादत के लिए। वाह। इकबाल ने तोड़ दी तस्बीह इसलिए, इकबाल ने तोड़ दी तस्बीह इसलिए, क्या गिन के नाम लूं उस खुदा का जो बेहिसाब देता है, जो बेहिसाब देता है। कोई इबादत की चाह में रोया, कोई इबादत की राह में रोया, कोई इबादत की चाह में रोया, कोई इबादत की राह में रोया। अजीब है ये नमाज मोहब्बत का सिलसिला इकबाल, कोई कज़ा करके रोया, कोई अदा करके रोया। माशाल्लाह, बहुत अच्छा फेरोजा, बहुत अच्छी आपने स्टार्ट ही बहुत खूबसूरत लिया। लेकिन एक चीज़ की करेक्शन करूँगा कि जो इमाम गजाली के नाम से आपने कॉल हमें सुनाया वो मौला अली का है। सब इंसान मुर्दा हैं, तो जिंदा वो हैं। इस बात के ऊपर जी माशाल्लाह, बहुत अच्छा। असांजी कॉलर असांखे हिन वक़्तु कॉल कई फिरोज़ा सखर खां असांखे कॉल कई ऐं ॾाढी ख़ूबसूरत उन्हनि पोइट्री ॿुधाई, बहितरीनु उन्हनि कोटेशन्स ॿुधाया। सो एॾो ज़बरदस्त स्टार्ट थियो आहे हिन सेगमेंट जो। ॾिसूं था त ॿियो केरु आहे जेको असांखे कॉल कंदो ऐं शेरो शायरी सेगमेंट में शामिल थींदो। ॾिसूं था त लाइन ते केरु आहे। हेलो। पहाड़नि ते चढ़ंदे सैलाब ॾिठासीं, छा थियो आहे?
विच कुंडन में किरंदे गुलाब ॾिठासीं दौलत ते एॾो बावर न कर मिठा रोड ते रुलंदे नवाब। वाह 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 वालेकुम सलाम अदी सिंधु यो वंस मोर थींदो यो शेर वंस मोर थींदो। पहाड़नि ते चढ़ंदे सैलाब ॾिठासीं पहाड़नि ते चढ़ंदे सैलाब ॾिठासीं वाह वाह विच कुंडन में किरंदे गुलाब ॾिठासीं विच कुंडन में किरंदे गुलाब ॾिठासीं गुलाब ॾिठासीं दौलत ते एॾो बावर न कर मिठा रोडनि ते रुलंदे नवाब ॾिठासीं। वाह 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 अदी ॾाढो ज़बरदस्त स्टार्ट जी। हाणे छा था ॿुधायो? हाणे भाउ आया उस्ताद बुखारी। हा उस्ताद बुखारी अदी ॿुधाए शाबाश। ॿुधो आहे दोस्ती में माण्हू जान ॾींदा आहिनि पर जेके वक़्त ई नथा ॾियनि उहे जान छा ॾींदा। वाह ॻाल्हि त सिर्फ़ वफ़ा ऐं चाहत जी हूंदी आहे न त दोस्ती ऐं दुश्मन हिकिड़े अखर सां शुरू थियनि था। वाह मंज़िल सां कहिड़ा शिकवा करणा जॾहिं पंहिंजा ई रस्तो बदिलाए छॾनि था ज़मानो वफ़ादार न आहे त छा थी पियो धोखेबाज़ अक्सर यार ई हूंदा आहिनि एॾा न चालाक आहिनि कुझु पंहिंजा तोहफ़े में घड़ी त ॾींदा आहिनि पर वक़्तु न ॾींदा आहिनि। हा भाउ जी तमामु सुठो अदी सिंधु तव्हां असांखे कॉल कई ऐं पंहिंजो शेर असांखे ॿुधायो शेरो शाइरी ॿुधाई उस्ताद बुखारी जो शेर ॿुधायो ऐं नवाब वारो शेर बि तव्हां ॾाढो सुठो ॿुधायो। ॿ असांजियूं अदियूं असांखे कॉल करे चुकियूं आहिनि ऐं उन्हनि पार्टिसिपेट कयो आहे यानी कि छोकिरियुनि में शेरो शाइरी सां लॻाव इहा ॾाढो बहितरीनु ॻाल्हि आहे छो त अदब सां सलाहियल जेकॾहिं औरत हिकु तमामु वॾो ऐं बहितरीनु सब्जेक्ट बि आहे ऐं हिकिड़ी बहितरीनु अलाह जी ख़ल्क़ियल हिकिड़ी शइ आहे छो त औरत जेॾी पढ़ियल कढ़ियल हूंदी औरत जेॾी मैच्योर हूंदी औरत जेॾी सालिक हूंदी अदीबा हूंदी छो त नस्ल औरत खां ई स्टार्ट थींदो आहे इन जे करे औरत जो तमामु सुलझल थियणु तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त असांजूं अहिड़ियूं अदियूं पढ़नि थियूं ऐं ॾाढो सुठो ज़हन रखनि थियूं ऐं अहिड़े क़िस्म जे प्रोग्राम्स जे अहिड़े इवेंट्स में पंहिंजी शमूलियत कनि थियूं ऐं बाक़ाइदे हू पंहिंजो टैलेंट या फ़न सुठे हिकिड़े दायरे में रही करे ऐं ख़ूबसूरत तरीक़े सां पेश कंदियूं आहिनि सो इहा मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻंदी आहे। मां दुआ घुरायां तव्हां अञा भला कंदो तरक़ी कंदियूं। सो हिन वक़्तु 2 कॉल्स असांखे अची चुकियूं आहिनि फिरोज़ा ऐं सिंधु जिन असांखे कॉल कई आहे शेरो शाही सेगमेंट में ऐं ॾिसूं था त अञा 3 कॉल कंहिंजी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हक़ मौजूद साईं सदा मौजूद मीर शेख साहब जी मुंहिंजा महबूब साईं कीअं आहियो ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी तव्हां महबूब जी दुआऊं तव्हां ख़ुशि आहियो तबियत छा था ॿुधायो सर अॼु? हा ॿुधायूं पिया शाइरी ॿुधाईंदासीं। जी 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 सर। नाज़ुक नेण सजण जा नाज़ुक मथन निकाब वाह खुलिया खोए खुमारिया वाह नरगिस नसहन ताब वाह जे निहारनि नाज़ सां त निमियूं पवन नवाब जे चढ़नि कोस कहर ते त जुगन खे ई जवाब जे अचनि मेहर मापीअ ते त छाजा ॾोह सवाब वाह अहिड़ो हिसाब अथनि एजाज़ चवे वाह एजाज़ साईं वाह। वरी तो चए लतीफ़ सुनो त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ लधो उन्हनि जो मिटीअ लधो मान तोड़े कंद सलाम अचो आसण उन जे वरी तो चए त जे तूं रोअण सां रिझी आऊं सारी राति रोआं लाड़े लुड़क हूअं बि तेरें पवां सभु धरती धोआं लुड़कनि सां लतीफ़ चवे वाह साईं वाह। वरी अलामा इकबाल तो चए त क्या हुआ सजदा के मथे पे निशान तो किया एक वो भी सजदा कर जो जमीन से निशान छोड़ जाए। हाय 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 हाय
जी मुंहिंजा हा महबूब वाह 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 मीर शेख साहब ॾाढो ज़बरदस्त। परवाज है दोनों की एक ही फिजा में, गरगज का जहां और है, शाही का जहां और। सो ॾाढो ज़बरदस्त मीर शेख साहब शाह अब्दुल लतीफ़ भटाई ऐं अलामा इक़बाल जा असांखे शेर ॿुधाया, ॾाढो ज़बरदस्त। हिन वक़्तु बहितरीन कॉम्पिटिशन थिए पियो ऐं हिन वक़्तु ॾिसूं था चौथी कॉल कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। जी साईं। मोहम्मद जुमन नवाब शाह खां। जी साईं। साईं अर्ज़ु इहो आहे त नात सां मोहम्मद जे नात सां कंहिंजो मुक़ाबिलो ई कोन्हे। सही आहे। ऐं इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त जे ॿ मोतबर शख़्सियतूं साम्हूं अची वञनि त फ़ैसिलो करण में बि थोरी दिक़त थिए थी। सही। पर हीउ आवाज़ जो मुक़ाबिलो आहे, मोहम्मद जे नात खे असां कॾहिं कोन कटे सघंदासीं, न कोन खटे सघंदासीं। साईं आवाज़ बि भलो, स्केल बि भलो हुयो, स्केल बि भलो हो साईं, ॾाढो सुठे तरीक़े सां स्केल हुयो। ऐं अवां रेगुलर असांजा पार्टिसिपेट करण वारा आहियो ऐं हुन मासूम नंढड़ी जो स्केल ऐं आवाज़ बि ॾाढो भलो हुयो ऐं हुननि जो थोरो हिकिड़ो त नात बि हुयो ऐं आवाज़ बि हुननि जो सुठो हुयो। सो तव्हां इहा शइ दिलि में न कयो, रोज़ खटंदा आहियो सर नंढड़ी ॿारड़ी सां, नंढड़ी ॿारड़ी सां। हिकिड़ो नंढो मसालो शेयर कंदासीं। हिते शेर मसालो शेयर कंदो या हिते शेर ॿुधाईंदो हाणे? अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, कादर पंहिंजे कुदरत सी कायम आहे कदीम, सो सारा सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करी जोड़ो जोड़ जहान। अखिन की न कमायो जो रत न रुनाऊं, पलाणी दे पिरिय खे उते बीठे ॾिठाऊं, अहिड़े नखिन खे आऊं कहिड़ा कजल पायां, अखिन में थी वे वारे छपर ढकियां, ॿियो न ॾिसई ॾे रुगो मां ई ॾिसां मुंहिंजा मिठा, जेके ईंदे चवनी आ जेके वेंदे चवनी वे, छॾे सारो ॾे अङण अचिजे उन्हनि जे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। ईंदे चवनी आ वेंदे चवनी वे। हाणे ख़बर अथव छा आहे इहो, मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि मज़े जी ॿुधाईंदो हलां। मोहम्मद जुमन सतो साहिबु, अवां रोज़ असांखे रोज़ हिसो वठंदा आहियो, शामिलु थींदा आहियो। हाणे मतिलबु असांखे तव्हांजे स्टाइल जी ख़बर आहे, ओचितो हिकिड़ो को नओं माण्हू का नई शइ नए अंदाज़ में ॾिए थो न, पोइ उहा वधीक सुठी थी लॻे। इन जो मतिलबु इहो न आहे त पोइ तव्हांजो जेको आहे सो अंदाज़ या तव्हां घटि थी वियो, क्योंकि जिदत वारी शइ अची थी वञे न, उन में अञा बि असांखे पोइ वधीक मज़ो थो अची वञे, यार वाह वाह हीअ हिकिड़ो नई शइ हुई। इन जे करे तव्हां इन शइ खे न वठंदा कयो। सो अॼु ॾाढो ईअं साईं जन माना। बहरहाल हिन वक़्तु असांखे 4 कॉल्स शामिलु थी चुकियूं आहिनि, जंहिंमें ॾिसूं था त अञा बि हिकिड़ी कॉल आहे। केरु आहे लाइन ते? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हाइनि? महक कराची खां। महक कराची खां। जी अदी महक, ठीकु आहियो तव्हां? शेरो शायरी सेगमेंट में मुंहिंजी कॉल लॻी आहे। तव्हांखे शाइरी का आहे, छा ॿुधाईंदो? आहे त न, मूंखे ईंदी न आहे शाइरी। न त पोइ तव्हां कीअं कॉल कई आहे सेगमेंट में? असल में मां कॉल यकी कर कया पे, बस लगी वई हाणे। अच्छा 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 अच्छा। पोइ तव्हां शेरो शाइरी सेगमेंट में कोई कुझु त शेर यादि हूंदो ज़िंदगी में? साइकिल चलाते चलाते नंढे हूंदे ॿुधंदा हुआसीं, पसीना आ गया पीछे मुड़ के देखा तो मदीना आ गया। हा पोइ बस मुंहिंजे बदले तव्हां ॿुधाए छॾियो। मां ॿुधाए छॾियां? जी बिल्कुलु, तव्हां ॿुधायो, सभिनी मां ॿुधायो। ठीकु आहे, मां अदी महक जे तरफ़ां मां तो तव्हांखे ॿुधाए छॾियां कोई बि शेर। चए थो त सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो, थोरे घणे ॾींहणे माण्हू वञनि मरियो, तेसी कुर्ब करियो जेसी जीअर आहियूं जहान में। ही मां तव्हांजे तरफ़ां ॿुधाए छॾियो। थैंक यू सो मच। हिन वक़्तु असां ईंदासीं जेको जंहिं ॾाढो सुठो स्टार्ट में असांखे जॾहिं पहिरीं कॉल आई, वर्डनि जी लैंग्वेज जी ऐं अदायगी जेका हूंदी आहे उहा तमामु वॾी माना रखंदी आहे। कोटेशन उन खां पोइ शेरो शाइरी जे अंदाज़ में, जेका ख़ूबसूरत अंदाज़ में असांखे ॿुधाई वई,
ॾाढो सुठो लॻो। हिकिड़ी कॉल वठूं था, उन खां पोइ अचूं था फ़ैसिले तरफ़। लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या हाल है? खेल लॻो पियो आहे। केरु पिया ॻाल्हाइनि साईं? वफ़ा आमिर बलोच हैदराबाद में। आज़म? वफ़ा आमिर बलोच हैदराबाद का। आमिर बलोच, वफ़ा आमिर बलोच जी, छा पिया ॿुधायो? कहिड़ी ॿुधाईंदा साईं? ॿुधायो। कर प्रचार परचन जी कॾहिं रुसन जी रीत, कर प्रचार परचन जी कॾहिं रुसन जी रीत, जानी तुंहिंजी गीत मूं हथ गॾी हारायो। वाह, तमाम ज़बरदस्त। आमिर बलोच हिन वक़्तु आख़िर में साईं कॉल कई। अॼु शेरो शायरी सेगमेंट में विनर जो नालो आहे फेरोज़ा सखर। तमाम बेहतरीन ब्रेक जो वक़्तु आहे। मूंसां गॾी रहिजो। मुड़ी थो चवां धरती जमालो, वाह वाह जमालो। वेलकम बैक। फासले और कम हो रहे हैं, दूर से पास हम हो रहे हैं, पर हाँ नहीं आता पास से दूर हम हो रहे हैं। टाइम इख्तिताम तरफ़ वधे पियो ऐं असां बि हे हफ़्तो अवां खां मोकिलाइण रहिया आहियूं, पर अञा ही जेको 4 कलर्स जा जेके बैलून्स अवां ॾिसो पिया, ऑरेंज, येलो, सी ग्रीन ऐं गुलाबी, गहरो गुलाबी, सो अवां लकी कोई हूंदो आहे जेको ईअं वन टैक में ई कॉल करे ॿुधाईंदो त फलाणो कलर ऐं हुन कलर में ई लिखियलु हूंदो आहे खटी आयो ख़ैर सां, यानी के उहो को लकी थींदो आहे। पर ॾिसूं था कहिड़ो लकी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। या अली मदद हैदर। मौला अली मदद साईं केर? शहबाज खोसो नवाब शर्मा। शहबाज खोसो नवाब शर्मा सर। खोसो नवाब शाह खान। शहबाज ही 4 रंग या जेके तव्हां फूकणा ॾिसो पिया, हिन मां कहिड़ो बैलून चूज़ कयो था? सर असां कोन था ॾिसी सघूं, सॉरी लाइट कोन्हे सर। हाणे नारंगी आहे, फिको आहे, गुलाबी आहे ऐं साओ आहे? सर गुलाबी। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया। मां ॻाईंदो आहियां, आमिर भाई ॿियो बि गानो हलाईंदो आहे, माना ॿ चवंदो आहे त गाना गॾु हलनि। आमिर भाई में इहा हिकिड़ी क्वालिटी अथई ख़ैर मोहम्मद, मां जो गानो ॻाईंदुमि न त ॿियो बि हले थो पियो न गानो, उहो बि हलाए छॾींदो आहे, चवंदो आहे इहे ॿई हलनि माना। अच्छा सम्झो न अथई वरी। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी अदा साले मोहम्मद बोल रहा हूँ सक्खर से। सर सॉरी? साले मोहम्मद सक्खर से। साले मोहम्मद सक्खर से। जी साले साहब। जी सर ठीक है, आप खैरियत से हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ, विद द ग्रेस ऑफ गॉड आई एम फाइन। आप बताएं, सुनाएं, ये स्क्रीन पे 4 कलर्स के बैलून्स नजर आ रहे हैं आपको? जी आ रहे हैं। हाँ हाँ, इसमें इनमें से आपने गुलाबी को छोड़ना है। रेड मेरा ख्याल है सही है। नहीं रेड तो हो गया, ये है नजर आपको रेड आ रहा है, पिंक है, ठीक है, ये हो गया। इसके अलावा ये इन्हें शॉर्ट चलता लगा है, स्काई ब्लू है इसमें, शॉर्ट लगाया ना बैलून्स जो, येलो ऑरेंज सी ग्रीन, येलो ऑरेंज सी ग्रीन, सी ग्रीन, सी ग्रीन, ओके साले मोहम्मद सी ग्रीन। सी ग्रीन मोहम्मद साले मोहम्मद ऐं शहबाज खोसो गुलाबी, गुलाबी। गुलाबी कलर ऐं लाइन ते सुधा केरु? अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम सलाम। हैदर बादशाह हाल आप खुश हो? जी सही, मैं बिल्कुल ठीक है, तव्हां ॿुधायो? शफीक अहमद सर, बामशेदाबाद का। शफीक भाउ कीअं आहियो? सर अला एहसान, तव्हां ॿुधायो? शफीक ऑरेंज ऐं येलो मां तव्हां कहिड़ो खणंदव बैलून?
ऑरेंज सर, ऑरेंज। ऑरेंज जी सर। ठीक है बा, ऑरेंज कलर शफीक भा ऑरेंज। बाकी आखिरी बच्चो आए येलो। येलो कलर का पोइ असां बैलून्स के फाड़ींदासीं ऐं उन मां असां पर्चियूं कढंदासीं। ॾिसूं था केरु आहे आख़िरी। धरती टीवी जो पेज, धरती टीवी जो स्पेशली असांजे हिन प्रोग्राम जो धरती जो जमालो वाह जमालो यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजो प्रोग्राम ॾिसी करे राय ज़रूरु ॾींदा कयो। ऐं इंशाअल्लाह वरी नेक्स्ट वीक अवां सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसि ताईं हलो। तुझा मुँह ते थोरा के थोरा तनाहिन हयाती जे हूंदी त मन लाहिबा पया। हयाती जे हूंदी त मन लाहिबा पया। जे ताकत ॾिनी रब तलाहे छॾींदुसि। जे लाहे न सघबा त मन ॻाइबा पया। जे लाहे न सघबा त मन ॻाइबा पया। नेक्स्ट वीक हैदर कादरी अवां सां हाज़िर थींदो। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।